नाज़रीन, मौसीक़ी की दुनिया में बाज खे इंतहाई अहमियत हासिल है। कंप्यूटर जो दौर अचण खां पोइ बाज जो रुझान घटिजी वियो आहे। नवाबाद शहर में 35 वरियनि जो मीर हसन गुज़िरियल 25 सालनि खां बाजा ठाहिण जो कमु करे थो। इन हवाले सां तफ़सील ॾिसंदासीं मोतीराम जी हिन रिपोर्ट में। मौसीक़ी जी दुनिया में बाजे के इंतहाई अहमियत हासिल है, क्योंकि जो ही अहम तरीन औज़ार नवाबाद में भी तैयार किया वेंदो आहे। नवाबाद में 32 साला मीर हसन गुज़िरियल 25 सालन का बाजो ठाहिण जो कमु कंदो आहे। मूंखे 25 साल थिया आहिनि हिन फील्ड में ऐं 7 सालनि जी उमिरि जो आउं हुउसि हिन फील्ड में आयुसि। हीउ कमु सिखणु मूं शुरू कयो। उन में मटीरियल जेको आहे उहो मटीरियल मुख़्तलिफ़ यूज़ थींदो आहे। उन में काठी आहे। काठी के कारीगर जेके ओरिजिनल तो इन बाजो इन में ठहंदो आहे केल जी काठी जो, ऐं घणा जेके आहिनि सागवान जी जंहिंखे बर्मा टीक चयो वेंदो आहे उन काठी, उहा काठी बि इस्तेमालु कंदा आहिनि। इन खां अलावा रीड जेको मेन पुर्ज़ो आहे इन जो, जंहिंखे रीड सुर चयो वेंदो आहे, उहो पितल मां ठहंदो आहे। 20 खां 25 ॾींहं लॻी वेंदा आहिनि हिकु नए बाजे ठाहिण में। क़ीमत मुख़्तलिफ़ हूंदी आहे इन्हनि जी। को 20,000 खां 25,000 ताईं बि सेल थींदो आहे, 25 खां 30,000 ताईं बि सेल थींदो आहे। ऐं जीअं जीअं उन्हनि जा नमूना हारमोनियम जा चेंज थींदा, ईअं उन्हनि जी क़ीमतनि में जेको आहे उहा चेंजिंग थींदी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कंप्यूटर सिस्टम अचण खां पोइ बाजे जो रुझान ॾींहों ॾींहुं घटिजे पियो। गवर्नमेंट खे घुर्जे त अहिड़े कारीगरनि खे हथी वठराए जीअं सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन थी सघे। कैमरामैन टीम सां गॾु मोतीराम, आवाज़ टीवी न्यूज़, नवाबाद।